बिरासिटी में खबर ईंदा हालूं त बिरासिटी बरसां ॻोठ अब्दुल समद बिरोई वासी ॻोठाणनि जो बाअसर जी मुबैना ज़्यादतियुनि ऐं ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़नि नबी बख्श बिरोई, गुलाम नबी बिरोई, असदुल्ला बिरोई, गुलाम अली कीरियो ऐं ॿियनि चयो त बाअसर यूसी चेयरमैन असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिननि चयो त बाअसर ज़रई ज़मीन ते पंहिंजा हथियारबंद माण्हू विहारे कब्ज़ो करे वेठो आहे ऐं असांखे पंहिंजी ज़रई ज़मीन ते अचण नथो ॾे, जॾहिं त हथियारबंद असांजी ज़मीन ते पोखियल फ़सुल बि खणण नथा ॾियनि। हिननि चयो त असां अहिड़ी शिकायत असिस्टेंट कमिश्नर भिरिया, मुख़्तियार कार भिरिया ऐं हद जी पुलिस समेत SSP ऑफिस खे बि ॾिनी आहे, पर केर बि हिननि बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। हिननि सेशन जज नौशर फिरोज़, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई त असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे ऐं कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।